नाज़रीन, सिंध बलोचिस्तान राइस मिलर्स एंड ट्रेडर्स एसोसिएशन कंबर पारां नई चूंडियल बॉडी जी हलफ़ बरदारी तकरीब थी गुज़री। इन मौके ते मरकज़ी अॻवाननि पिणु शिरकत कई आहे। तफ़सील मूजिब सिंध बलोचिस्तान राइस मिलर्स एंड ट्रेडर्स एसोसिएशन कंबर पारां नई चूंडियल बॉडी जी हलफ़ बरदारी तकरीब कंबर जे ख़ानगी शादी हाल में मुनक़िद कई वई, जिन्हें ते अहिड़ी तकरीब में मेहमान ख़ास मरकज़ी अॻवान ने सदर हाजी कमरुद्दीन गोपांग, मरकज़ी जनरल सेक्रेटरी जनाब असद अली तुन्यो, शदाद कोट के सदर मंजूर अहमद चांडियो, ज़िला कंबर शदाद कोट के वाइस प्रेसिडेंट माशूक अली फुलपोटरो, अगूणो जनरल सेक्रेटरी नसीराबाद मोहम्मद कासिम चन्नो ऐं ॿियनि अॻवान ने पिणु शिरकत कई। इन मौके ते नई चूंडियल बॉडी सदर मोहम्मद हाशिम चांडियो, नायब सदर वसीम अहमद तुन्यो, जनरल सेक्रेटरी उबैदुल्लाह बिरोही। इन मौके ते आयल मेहमान ख़ास के सिंध जी सकाफ़त अजरक ओढ़ायो वियो, जिन्हें ते उन मौके ते मरकज़ी सदर हाजी कमरुद्दीन गोपांग ऐं मरकज़ी जनरल सेक्रेटरी असद अली तुन्यो ख़िताब कंदे चयो आहे त असीं नई चूंडियल बॉडी खे मुबारकबाद पेश कंदे भली कार था चऊं ऐं साणनि इहा उमेद था करियूं त एसोसिएशन खे वधीक फ़ाल करण जे लाइ पंहिंजूं ख़िदमतूं बहितरीन नमूने सां सरेअंजाम ॾींदा ऐं असीं तमामु अॻवाननि सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठल आहियूं।